निभागो मोर वयो काथे किथे नजीब वारा वरी बधी खणी त न वियसि जेकॾहिं हाणे नजीब जे मथां ज़ोर रखां थो त पोइ ॾांदन वारो मसइलो सॼो बिगड़ी वेंदो ऐं थी सघे थो त नजीब मूंखां फिरी वञे। न न और जे करे नजीब सां नाहे फिटाइणो। पहिरियां नजीब खां इहो ॾांद कोहराए छॾियां पोइ नजीब जे कंध मथां। अचो नजीब अचो। बस छा ॻाल्हि आहे? परेशान नज़र पिया अचो। ॿियो त ॿुधायो। का बि परेशानी कोन्हे। मोर गुम किथे तो त मोर खे कोन ॿुधो आहे किथे। वैसा मोर सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी? उहा त हाणे तोखे ई ख़बर हूंदी। वैसा मोर सां मुंहिंजी का बि दुश्मनी कान्हे। नई वरी मूं मोर खे गुम कयो आहे। मूंखे त शक आहे त मोर किथे खान जे रुख त न चढ़ी वियो। ऐसे जेकॾहिं खान जे रुख चढ़ी वियो न त खान सची करण खां सवाइ कोन छॾींदुसि। नजीब इन खां पहिरियां जो मोर सजी करे वेहे ऐं पुलिस अची असांजे दरनि ते बीहे ॾांद कोन्हाए छॾ बाबा। ऐसा इहा तव्हां पक सम्झो दांदनि ताईं केरु पहुची न सघंदो। केरु पहुचे या न पहुचे तूं उनखे छॾ। भला ॾांद कोन्हाए छो नथो? वैसे जेकॾहिं दांत कुसजी विया न त अञा बि वधीक मसइलो खड़ो थींदो। जेको बि मसइलो थियो हुन खां मां पाणे मोह ॾींदुसि। बसि सुभाणे इहो ॾांद मां सलामत न ॾिसां। वैसे जेकॾहिं तव्हां चओ था त मां दांत खे वञी घुरायां थो पर पोइ तव्हां पाण ई चवंदो त नजीब तूं सही आहे। सोनी सदको सदको अॼु राति छा हुकुम आहे? रेसियाण वॾी खे चमचे सां कुझु पीआरे चा या छॾिया छॾे ॾेसि। अॼु राति माईअ वॾीअ खे गिरह बि न ॾियणो। अदी जेकॾहिं माईअ खे गिरह बि न मिलियो न त माई सफ़ा पूरी थी वेंदी। जेकॾहिं बची बि न त सुबुह जो त पक सकरात में हूंदी। सोनी तूं भुलियल आहीं। इहा माई आसानी सां मरण वारी कोन्हे का। अदी सोनी सदको वञे मुंहिंजी राणी मरी पवंदी। मुंहिंजी सलाह मन इजाज़त ॾे तो कुझु खाराइजांसि। मंझंदि जो गिरहो खारायोसीं हींअर कुझु माणपे में हूंदी। सोनी वॾी भाॼाई उहा तव्हांजे ख़ौफ़ खां अञा ताईं कमरे में बंदि लॻी वेठी आहे। इन जा बहाने वारा ॾींहं जा ख़तम कोन थियनि था। बाक़ी 4 ॾींहं अथसि। ख़ैर त 4 ॾींहं गुज़री वञनि पोइ मां हिन खां पुछणु शुरू कंदुसि। पुछाणो त न खां असां करे छॾियो आहे। ईअं सम्झो कमरे में न कब्र जे आज़ाब में आहे। कब्र जे आज़ाब में सुणी कुझु रहम करो न वॾी रेसियाणीअ ते। सोनी तोखां उहे ॾींहं विसरी विया आहिनि पर मूंखे यादि आहिनि जॾहिं तोखे सकीना बदनाम करे हिन हवेलीअ में रहण तुंहिंजो हराम कयो हो पर मूंखां हिकु पल बि न आहे विसरियो। मां उन हिकु हिकु पल जो हिन ॾाइण खां हिसाब वठंदसि। हिन हवेलीअ में मूंखे बदनाम करे दर दर ते धिका खाइण ते मजबूर कयो हो। उहो समूरो हिसाब हिन 10 ॾींहं अंदरि सिधो करणो आहे। उहो त सही आहे पर जेकॾहिं मरी पवे त पोइ घोरी जान जतन तां पोइ कहिड़ो सिंध खे लोॾो अची वेंदो। पर चरी इन जे खून जो इल्ज़ाम असांजे मथां ईंदो। असां त दिलावर खे चवंदियूंसीं। असां सकीना जे अॻियां हर चीज़ हाज़िर रखियूंसीं। जेकॾहिं न खाईंदी त हुन में असांजो कहिड़ो ॾो? सोनी सदको वञे उहे बि गिरहो ॾेई थी अचां। नथी मुड़े त वञी चांवरनि जा चमचा ॾेई अचे। बाक़ी सुबुह सां ॾिसंदियूंसीं। ॿुधाए सच सच ॿुधाए खान नचे खल लाहे विझंदी। ॿुधाए मरी वेंदे पंहिंजे ज़िंदगीअ जो ख़ैरु घुर। खान सफ़ा मारे छॾींदी। मूंखे नाहे ख़बर। तोखे सभु ख़बर आहे। सची कयई? हाणे कुझु कोन थो ॿुधाए। ई न ॿुधाईंदो
छा असांखे ॾांदत कोन्हे था हा हिन जो छा कयूं खान? ॿाहिरि वठी अचो ॿाहिरि हिन जो बंदोबस्तु मूं करे छॾियो आहे। मुंहिंजो बंदोबस्तु छा मूंखे आज़ादु था कयो? हा तोखे हमेशह हमेशह लाइ असां आज़ादु कयूं था। हीअ जेका तुंहिंजी जान आहे न सदाई सूरन खां आज़ादु थी पए। छोड़े वठी अचोसि। खॾो तमामु वॾो आहे। हीउ खॾो छाजे लाइ? खॾो छाजे लाइ? हीअ तुंहिंजी कबर आहे। तोखे चीअरे हिते दफ़न करिणो आहे हिते। दादा मूंखे ख़ुदा जो कसम आहे मूंखे का बि ख़बर कान्हे का मां बेगुनाह आहियां पोइ बि मूंखे मारे थो मां। हेॾे रे तूं ज़िंदा रही बि छा कंदे? हाँ बाबा विचिस बेटी जेतिरी रड़ियूं कड़ी थी करे वठो जो तोखे बचण लाइ केर बि नहीं थो। सब खबर आहे सब ॿुधाए थो कान मूंखे अरे आए न पेर ते हाँ जल्दी कर। जेतिरी तोखे ख़बर आहे मूंखे ॿुधा। मूंखे क़ुर मथे थो ॾे न मां कूड़ कोन हणंदुसि भाउ। जेकॾहिं तुंहिंजे ॻाल्हियुनि मां मां कूड़ महसूसु कयो त पोइ पंहिंजे लाइ हीअ ख़बर ॾिसी छॾ। मूंखे सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त रेतो ऐं नजीब पाण में इहा ॻाल्हि पिया कनि त खान जा दांद निकिरी सघनि था या न। उन खां पोइ चोरी थी इहा बि नजीब ॻाल्हि करे पोइ त दांद कढी आयो बाबा। ॿियो छा ॿुधी? ॿियो इहो त रेतो चए पियो त दांद कुराए छॾियो पर नजीब दांद कोन कुराया आहिनि। खान जा दांद कुराईंदा त पोइ छा हू पाण ज़िंदा रही सघंदा? हाँ कान हाणे त मूंखे वञण ॾे न। वञ तोखे इजाज़त आहे। मां वञा? हा चयमि त वञ। कान पोयां गोली त कोन हणंदे न? वञी थो या कंहिं ज़िंदा थो पन? न मां वञा थो भाउ। खान हिनखे छॾे ग़लती कई अथई पहिरियों डांद हथ करे पोइ हिनखे छॾियो मां। करे जॾहिं वञी मूसा खान खे ॿुधाईंदो न त मूसा खान दांद कोन कुराईंदो पर जेकॾहिं हिन मां न कढूं हा त मूसा खान दांद कुराए छॾींदो। हाणे मूसा खान जल्दबाज़ी कोन कंदो दांदनि खे कुराइण। हा छो त हुनखे ख़बर आहे त खान पंहिंजे दुश्मननि खे कुड़ी कराईंदो। वक़्त खां पहिरियां मूसा खे ख़तमु करणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं जेसिताईं इहो मूसा ज़िंदा आहे बाबा सुकून सां रही कोन सघंदो। बाबा खे सुख न आहे त मां हिते ख़ुशि कीअं थी रही सघां? दादी एॾो परेशान पई नज़र अचे। हिन घर में अचण खां पोइ ख़ुशि मां कॾहिं रही आहियां? दादी तो त हर वक़्तु पंहिंजे लाइ पाण मसइला खड़ा करी पई। ज़ीनत तूं पंहिंजी ख़ुशियुनि खे ऐं पंहिंजी औलाद खे बर्बाद करे छॾी। हाणे तूं मुंहिंजी ख़ुशियुनि जे पोयां पई आहीं। दादली मां तुंहिंजी दुश्मन न आहियां। तूं पंहिंजी बि सॼण नथी सघीं त पोइ मूंसां तूं कहिड़ी भलाई कंदी आहे? आख़िर तूं चाहीं छा थी? मां मूंसा खे परेशान ॾिसण थी चाहियां। दादली मूंसा जी परेशानीअ सां छा तुंहिंजी दिलि खे ख़ुशी मिलंदी? ज़ीनत तूं मूंसा खे छूट ॾेई पंहिंजे बच्चनि खे कुहाए छॾी। हाणे मां नथी चाहियां त मूंसा खे इहा ई छूट हुजे। तूं घर में मूसा खान जे लाइ जेतिरी बि बाहि ॿारींदीअ न ओतिरा ई तुंहिंजे लाइ मसइला खड़ा थींदा। ज़ीनत
चवंदा आहिनि न त औरत पंहिंजे घर खे सजाए बि त बिगाड़े बि। ऐं तूं पंहिंजे घर खे पाण बिगाड़ियो आहे। जेकॾहिं तूं शुरू खां वठी इन मूसा जो आराम हराम करे आ त हू पंहिंजी सुख जे लाइ तो अॻियां कॾहिं बि न खुशी आहे। दादली, जेकॾहिं मां थोरो बि मूसा ख़ान खे परेशान कयां हा न त उन ॾींहुं मूंखे गुटो ॾेई मारे छॾे हा। तो पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ मूसा खे एतिरी छूट ॾिनी जो पंहिंजी हुन औलाद खे बि कोई छॾियो। ऐं तूं अञा बि पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे पोयां आहे। न दादली, मां पंहिंजी ज़िंदगी न, पर मां हाणे तुंहिंजी ज़िंदगी बचाइण चाहियां पई। जेकॾहिं तूं मुंहिंजी ज़िंदगी बचाइण चाहीं थी ऐं मूंखे ख़ुशि ॾिसणु चाहीं थी त पोइ जीअं मां तोखे चवां तोखे उअं ई करिणो पवंदो। तॾहिं असां मूसा जे ज़ुल्म खां बची रहंदासीं। ठीकु आहे, तूं जीअं चवंदी मां तीअं कंदमि, पर हाणे त ख़ुशि थी। इनजी माना त तूं आन सां सब ॻाल्हियूं सचूं सचूं करे रहियो आहीं। बाबा ने ॾाढी मार पचाए ॾाढी मार पचाए, पर आख़िर मूंखे ज़िंदा ज़मीन में पाता बनाए बाबा साईं। सर हेड़ा जेकॾहिं पादर पचाइनि हा न त पोइ असांखे मैदान में लहण जो कहिड़ो जवाज़ हुयो? मोर मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। हाणे जिथे बि तोखे असां पेश कयूं, जिथे बि ॻाल्हाइणो पए, जिथे बि ॻाल्हियूं थियनि, उते तूं सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि कजाए त ख़ान जी मार जे करे मां हुन सां कूड़ ॻाल्हाए। बाबा बेफ़िक्र रहो, बेफ़िक्र, मां त कसम ई खणी वेंदुसि। हाणे जेको हुकुम रहे सर, बाक़ी चोरी असांजी ॻिचे में पइजी वई आहे। हिन निमक हराम जे वात हणण सां ख़ान असांजो कुझु बि कोन थो करे सघे। मुंहुं ॾेई वठंदासीं। हाणे खान असांजे मथां कोॾा ॿधी चढ़ी वेंदो। नजीब जेसि ताईं ख़ान खे ॾांद वापसि न मिलंदा तेसि ताईं असांजो कुझु बि कोन थो बिगाड़े सघे। इन करे चाहो थो त ॾांद कोराए छॾियो। जेको थियो सो ॾिठो वेंदो। पैसा ॾांद कोराए अञा बि वधीक ग़लती कंदासीं। कुझु बि थिए उन सां मुंहुं ॾियणु मुंहिंजो कमु आहे, तव्हांजो कमु न आहे। ॾिसूं त मूसा ख़ान कीअं थो मुंहुं ॾे। अजायो तकड़ न कयो रे सर। हाणे हिन निभागे जी वात हणण जे करे ख़ान खे सॼी ख़बर पइजी वई आहे। हाणे जेको बि क़दम खणणो पवंदो न, असांखे सोचे सम्झी पोइ खणणो पवंदो। हाणे ॾिसूं था, ॿ टे ॾींहं इंतज़ार करे ॾिसूं था त ख़ान नओं कहिड़ो क़दम थो खणे। तूं बि कन खोले ॿुध। वरी जेकॾहिं इन पासे वियो आहे ऐं ख़ान जे वर चढ़ियो त पोइ ख़ान भले छॾे ॾे, पर मां जीरो कोन छॾींदुसि। हदी तूं भेण ई मुंहिंजी, दिमाग़ खां कमु वठ। मां भाउ आहियां, तुंहिंजो भाउ। तूं ही जेको करी थी न, सुठो नथी करी। मुंहिंजे हूंदे जन सां को ॿियो निकाह करे मां इहो कतई बर्दाश्त न कंदुसि। मूंखे पहिरीं इहो ॿुधायो, तव्हां ॿिन्ही भाउ भेणनि जो मथो छा ते ख़राब थियो आहे? ऐं राजेसर ॾेखारो हुजे जे चिभड़ जो मथो ख़राब थियो आहे त उन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? मां सभु सम्झां थो। तूं गुलाम कादर ऐं जन्नत जेकी न मिली खिचड़ी पचायो था, इहा मूंखे सभु ख़बर आहे। कहिड़ी ख़बर अथई? कहिड़ी ख़बर अथई? ॿुधाए न मूंखे। इहा ई त तूं ऐं गुलाम कादर निकाह पिया कयो। छितो थियो आई हा? ऐं मां कंदुसि गुलाम कादिर सां निकाह? छो अची दिमाग़ ख़राब थियो अथई? चऊं भला गुलाम कादिर सां न, मूंसां त निकाह करण लाइ राज़ी आहीं न? तोखे तुंहिंजी भेण बताल पई करे, बताल। मुंहिंजो अच्छे मथे में दिमाग़ नाहे ख़राब थियो जो तोसां निकाह विझंदुसि। राजेसर ॾेखारो हुजे छॾ जिंदो।
तुझी उम्र कहिड़ी आहे? इहा 3035 साल ॿियो वरी कहिड़ी असली तूं कुराड़ी आहे? अच्छे मथे चओ। वध में वध 40, पर जे तुंहिंजी उमिरि 80 साल हुजे हा त बि मूंखे क़बूल आहे। ओ अदा हिन वरी गुलाम कादर खे क़बूल करे छॾियो आहे। हाँ, चङो हाणे मां ॾिसां त हिन घर में गुलाम कादर कीअं थो पेर रखे। अस्सलाम वालेकुम चिबड़ अदी खेरा इच्छो हाणे वरी ॿियो आयो आहे। हाणे त गंद थींदो ई थींदो। अदी खेरा वो मुखे ॾिसी कीअं शर्माए हली वई। निकुर निकुर, मां चवां थो असांजे घर मां हलण निकुर। ओ अदा खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, छो छितो थियो आहे? छितो न थियो। वञ होटल ते, मूंखे गुलाम कादर सां 2-3 लफ़्ज़ ॻाल्हाइणा आहिनि। सब समझा थो अदी, मां सब समझा थो। को चरियो ऐं नंढड़ो ॿार कोन। समझी छॾी न। हाणे हल वञ होटल ते ॾेर। ओ छोरो ढोलू अकेलो हूंदो। मां चवां थो अॼु ॾींहं खां वठी मूं होटल ते वञण खां तौबा कई। पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे नाबी न। जेकर तूं नथो हलाए त अधी खेरा जे करे मां हलाईंदुसि। वॾो मुंहिंजी भेण जो अहसास ई सही। हाणे वॾी जो थी त उनजो चवण त मूंखे वठणो पवंदो न। वदा मां चवां थी होटल ते वञे थो या न? कोन ईंदुसि। हाणे तूं मुंहिंजे होटल ते पेर बि ॾी चाहे। अदा गुलाम कादर जियो चवां अदी, जियो चवां। तूं वञी होटल ते वेह गुलाम कादर। पर जे हाणे अदो चिबड़ो ते पेर रखे त पेर बि रखण न ॾीजांसि। तूं चवे ऐं मां होटल न हलायां। हे हाणे होटल ते अचे न चिबड़ त ये ॿई टंगू भञी अंधे खे हिते विहारे छॾींदोमांसि। हा अचे त ख़बर पए। तुंहिंजो ॾोह न आहे पुट, बसि पंहिंजा ई दुश्मन थी पिया आहिनि न। कहिड़ी दुश्मनी तोसां कई तमे? पंहिंजा दुश्मन थी बीठा आहिनि। हिकिड़ी साल घर छॾे आयो आहे। भाॼाईअ जे मुंहं ॾिसण जे लाइ पोइते न मोटियो आहे। चङो जो पुटड़ा जवान अथसि त बेचारी गुज़ारो करे थी पई। पोइ हीअं कर, ॾे वठ में भाॼाई, पोइ वठ 20 साल। जंहिं पराई अहमक न चे छितो तूं विच ते थी पियो आहे। बाक़ी 3 ॾींहं बचा। अलाह खां 3 ॾींहं बि ॾुखिया सुखिया गुज़रे विया। सोनी सत्य को रे न्याणी। ये 3 ॾींहं जेके आहिनि उनजा ॾाढा ॾुखिया गुज़रंदा। इन जे करे जो अॼु सुणी न शहर मां हेॾो तालो न घुरायो आहे। तालो छो? तुंहिंजे दर जे ॿाहिरि हणंदी, छो त पहिरियां कड़ो ॾींदी हुई ऐं कड़ो मां खोले करे लिक छिप में तोखे मानी ॾेई वेंदी हुअसि। हाणे त उहो तालो ॾेई छॾी थी। पर अॼु मां हे 2 मानियूं तुंहिंजे लाइ खणी आई आहियां ऐं हे 2 मानियूं तोखे 3 ॾींहं हलाइण में ॾुखियो सुखियो गुज़ारो कजाए। सोनी तूं दिलावा रखी नथी चए त सोनी हे कहिड़ा मूंसां वाक़ा थी करे। भला हाणे तव्हां ॿिन्हिनि जे विच में मां छो पीड़जां? रेस हाणे तूं पाण ई सोच। जेकॾहिं मां रेस वॾे जे अॻियां सोनीअ जी गिला कयो त तूं छा थी सम्झे? उहो सोनी मूंखे छॾे ॾींदी। बाक़ी सोनी मुंहिंजो सिर खणे त भली खणे। रेसियाणी इन में मां छा थी करे सघां? सोनी तूं ई ॿुधाए, मां 8 ॾींहंनि जी बुखारी आहियां। 8 ॾींहं वरी काथो? 7 ॾींहं। हलो 7 ॿुध, को बि बमाने खणी आई आहियां। कोई चवे थी त इन्हनि माननि मां 3 ॾींहं गुज़ारिया। सोनी सद को रेसियाणी, इहो मां थोरी थी चवां त तूं हिन माननि ते 3 ॾींहं गुज़ारो कर। इहो त सोनी थी चवे। जेकॾहिं न मुंहिंजो वस हले त पूरे अटे जी बोरी मानियूं बचाए करे तुंहिंजे अॻियां रखी। हाणे सियाणी खणी वठी मां तोखे सुञाणा थी। रख इहा मानी ऐं हले था। ठीकु आहे, जेकॾहिं ख़बर अथई न त हे मानी बि मां खणी वई। जेको तोखे करिणो आहे तो कजाए। सोनी मां तोसां मज़ाक पई कयां। तूं त हिकु आहे मुंहिंजी ख़िदमत करण वारी।
बस मूंखे तो ख़ुद कजे रोज़ मूंखे पमाने ॾेई वेंदी कर मां इन माने में ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारींदसि कोशिश कर पक खणी अचिजे